बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद वेझो ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हो साम्हूं टक्कर, पीउ पुट समेत 3 ॼणा ज़ख़्मी। सदर थाणे जी हद अर्ज़ मोहम्मद लाड़े वटि पेश आयल रोड हादसे में मोहम्मद मिठल लाशारी, गुलामदीन लाशारी ऐं आबिद अली चन्नो ज़ख़्मी थी पिया, जिन खे पुलिस सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतक़िल कयो, जितां 2 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। नवाबशाह में पीउ पंहिंजी नौजवान धी खे छुरियूं हणी क़तल करे छॾियो। सुई गैस स्टॉप वटि संगदिल पीउ गुलाम सरवर भट्टी कार ऐं तोहमत मड़े पंहिंजी नौजवान न्याणी 17 वरनि जी कौसर फरज़ाना जो छुरी सां गलो वढे खेसि क़तल करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सहाफ़ती तंज़ीमुनि पारां सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ लाड़काणो, घोटकी, मीरपुर माथेलो, जैकबाबाद, बाहू खोसो, कशमोर कंदकोट, शिकारपुर, गंबट, रोढ़ी, सालेपट, रानीपुर, सोभोदेरो, ठरी मीरवाह, फैज़गंज, चूंटको, महराबपुर, नौशेरो फेरोज़ ऐं ॿियनि नंढे वॾे शहरनि में एहतजाज कया विया। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सलीम साहतो जी अॻवानी में सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज में FAC मेंबर्स आसिफ ज़हीर लोधी ऐं इमदाद बोज़दार ख़ुसूसी तौर ते शिरकत कई, जॾहिं त जावेद जतोई, जलालुद्दीन, सखर प्रेस क्लब जे सदर नसरुल्लाह वसीर, सैरिश खोकर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। जैकबाबाद में यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सहाफ़िन हाकिम एरी, MD उमरानी, हाशिम बिरोही, दोस्त मोहम्मद लाशारी, अब्दुल समी सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब खां एहतजाजी रैली कढी DC चौक ते धरणो हयो वियो। शिकारपुर में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सॾ ते शिकारपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सदर आगा इसरार पठान जी अॻवानी में सहाफ़ियुनि जे हक़नि जी हासिलात लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते शिकारपुर प्रेस क्लब जे सदर सोढो जेम्स, ज़ाहिद नून, इफ्तिखार आराई, जमील महर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। नौशेरो फेरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां प्रेस क्लब आॾो सदर ज़ाहिद काइम खानी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में राणा शेर मोहम्मद, ज़ाहिद राजपर, मज़हर ख़ास खेली, गुलाम मुर्तज़ा तगड़, यूनिस राजपर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। मुज़ाहिरीन खे सहाफ़ी अॻवाननि ख़िताब कंदे चयो त फ्रीडम ऑफ प्रेस ऐं मीडिया जी आज़ादी खे यकीनी बणाइण खां सवाइ जमहूरी रवायतनि खे हथी वठाइण नामुमकिन आहे। जमहूरियत जे नाले ते आमरीयत जो राज आहे, जंहिं ख़िलाफ़ सहाफ़ी पंहिंजो आवाज़ बुलंद कंदा रहंदा। जैकबाबाद मटियारी ऐं घारो समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैलियूं। जैकबाबाद में समाजी तंज़ीम लीगल राइट्स फोरम पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैली कढी वई। रैली जी अॻवानी CDF जे नदीम बहराणी, शबीर पैचूहो, अब्दुल हफ़ीज़ उढाणो, शफ़ा वेलफेयर एसोसिएशन जे इमरान करीम, अहमद यार वाघो, ARF जे फारूक अहमद उढाणो, लीगल राइट्स फोरम जे शाहिद उढाणो, इमरान बंगबुलज़ई ऐं आसिम सूमरो कई। रैली शहीद अला बख्श पार्क खां प्रेस क्लब ताईं कढी वई, जिते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर नारेबाज़ी पिणु कई वई। मटियारी में डेप्यूटी कमिश्नर गुलाम हैदर चांडियो जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी ऐं मुख़्तियार ख़ान मटियारी फ़हद खलीलुल्लाह बुल्लो जी अॻवानी में टाउन कमेटी खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं भारतीय जारियत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। घारो में असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरो सज्जाद अली अबड़ो, DSP मीरपुर साकरो कादिर बख्श ख़ास खैली, टाउन ऑफिसर मुनव्वर मलाह ऐं ॿियनि जी अॻवानी में AC ऑफिस खां रैली कढी वई। सखर में गैस लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि ऐं CNG स्टेशन मालिकनि जो धारदार एहतजाज। गैस बंदिश ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ CNG स्टेशन जे मालिकनि ऐं मज़दूरनि पारां गोलीमार वटि जनरल मैनेजर जी ऑफिस आॾो धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। संदन चवणु हो त गैस इंतज़ामिया पारां बिना कारण गैस बंदि करण सबबि CNG स्टेशन बंदि पियल आहिनि, जंहिं सबबि समूरो अमलो बेरोज़गार बणियल आहे। हुननि घुर कई त हथरादू गैस बंदिश ख़तमु कई वञे, जॾहिं त शहरियुनि पारां घंटाघर चौक वटि वापारी अॻवान जावेद मेमण, शहरी इत्तेहाद जे मौलाना उबैदुल्लाह भुट्टो इब्न आज़ाद, गुलाम मुस्तफ़ा फुलफोटो, इमामुद्दीन मोहम्मदानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। शहरियुनि जो चवणु हो त सुई साधुन गैस कंपनी पारां गैस जी हथरादू लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि। आला अख़्तियारियूं नोटिस वठी शहरियुनि जो मसइलो हल कराइनि। मुबारकपुर में शिया तंज़ीमुनि जो मच वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। आज़ादारी काउंसिल ऐं असगरिया ऑर्गेनाइज़ेशन पारां इमाम बारगाह महफ़िल मुर्तज़ा खां गुलाम मेहदी भुट्टो, साजिद दायो, फिदा हुसैन ऐं ॿियनि जी अॻवानी में मस्जिद चौक ताईं रैली कढी वई ऐं मच बेगुनाह पौरितनि जे क़त्ल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। अॻवाननि बलूचिस्तान सरकार खां घुर कई त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सरेआम फाही टंगियो वञे। बोदारवाड़ा में पब्लिक हेल्थ जी नाअहली सबबि नालियुनि जो गंदो पानी क़ब्रिस्तान में काहे पियो, क़ब्रूं में स्मारजण लॻियूं। इलाइक़े वासियुनि जो एहतजाज। सिविल सोसाइटी अॻवाननि शाहिद हुसैन जाफ़री, जानी उजण, लाल बख्श टावरी ऐं ॿियनि क़ब्रिस्तान आॾो एहतजाज कंदे दायो आहे त 3 करोड़ 75 लख रुपयनि जी स्कीम 15 साल गुज़रण बावजूदि मुकमल न थी सघी आहे। ड्रेनेज जो गंदो पानी क़ब्रिस्तान में काहे पवण सबबि क़ब्रूं में सारजण लॻियूं आहिनि। केतिराई भेरा शिकायतूं करण बावजूदि ध्यानु न पियो ॾिनो वञे। हुननि घुर कई त अधूरी स्कीम मुकमल कराए शहर जे क़ब्रिस्तान खे बचायो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।
पंगरियो में टंडो बागो रोड ते शादी लार्ज वाह ते टुटल मोरी में पत्थरन सां भरियल ट्रक कल्टी। पंगरियो खां हैदराबाद ऐं कराची ईंदड़ वींदड़ ट्रैफिक बंद। ट्रक खे हटाइण लाइ 8 कलाकनि खां कोशिशूं जारी, रोड खुली न सघियो। कराची वेंदड़ कोचिस ऐं शुगर मिल्स ॾांहुं वेंदड़ कमंद जे ट्रैक्टर्स लाइ बि दग बंद। कराची वेंदड़ मुसाफ़िर ऐं आबादगार सख़्त परेशान। शादी लार्ज वाह पुल जी जल्द मरम्मत जो मुतालबो। बगाड़ मोरी वासी नाबीन ॻोठाणो गुर्बत सबब फाका कशी करण ते मजबूर। सरहदी वारनि खां माली सहायता जी अपील। ॻोठ मोले ॾिनो परीचो अखियुनि खां नाबीन मोहम्मद सोमार फाका कशी करण ते मजबूर आहे। संदसि चवणु आहे त बीनाई न हुअण सबब कमकार करण खां लाचार आहियां, जंहिं सबब मुंहिंजा मासूम ॿारड़ा फाका कशी करण ते मजबूर आहिनि। हुन चयो त घर में खाइण लाइ न आहे, वेतर सख़्त सर्दियुनि सबब सख़्त परेशान आहियां। मुंहिंजा 6 ॿार आहिनि जिन वटि सख़्त सर्दी खां बचण ख़ातिर गरम कपिड़ा बि न आहिनि। हुन अपील कई त मुंहिंजी माली सहायता कई वञे। पक्का चांगवासी जो नवाबशाह में भाउ जी ॻोल्हा लाइ एहतजाज। मोहम्मद ईसा शर नवाबशाह प्रेस क्लब में एहतजाज कंदे दायो आहे त वॾो भाउ अब्दुल रज़ाक शर 3 महीननि खां गुम आहे। बीमार पोड़ो पीउ सख़्त परेशान आहे। पुलिस खे अपील आहे त असांजी मदद कई वञे। टंडो जाम ज़रई यूनिवर्सिटी जे नए वीसी डॉक्टर फतेह मोहम्मद मरी चार्ज संभाले वरिती। डॉक्टर फतेह मोहम्मद मरी वक़्ती वीसी डॉक्टर ज़हीरुद्दीन मीरानी खां उहिदे जी चार्ज वरिती। संदसि चवणु हो त सिंध जी वाहिद ज़रई यूनिवर्सिटी जी तरक़ी चाहियां थो। उस्तादनि समेत समूरो अमलो पंहिंजा फ़र्ज़ चङी रीति अदा करे। होॾां यूनिवर्सिटी अमले पारां नए आयल वीसी खे गुल पाराए भलीकार कयो वियो। कंदकोट में ऑल पाकिस्तान सकाफ़ती घोड़ा ड्रोड़ जो एहतमाम। चेमन वारे इलाइक़े में मरहूम शहबाज ख़ान सोरियाणी ऐं बशीर ख़ान सोरियाणी जी यादि में मुल्कगीर घोड़नि जी ड्रोड़ सैफुद्दीन ख़ान सोरियाणी ऐं अमजद ख़ान सोरियाणी जी मेज़बानी हेठि थी, जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे घुड़सवारनि शौक़ीननि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। खैरपुर नाथन शाह में म्यूनिसिपल कमेटी जे बरतरफ़ मुलाज़िमनि जो 97 ॾींहं बि एहतजाज जारी। बरतरफ़ थियल मुलाज़िमनि मुतालिबनि जी मञता लाइ 97 ॾींहं बि प्रेस क्लब अॻियां ख़ादिम लांडर मुनीर आराई, सिकंदर भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। संदन चवणु हो त 8 साल अॻु असां जूं पघारूं बंदि करे बेगुनाह नौकरियुनि मां कढियो वियो ऐं असांजी जाइ ते गैर क़ानूनी तौरु मनपसंद मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि, जेका सरासर नाजाइज़ी आहे। इंसाफ़ न मिलण ताईं एहतजाज जारी रहंदो। मुख्तियारकाट ब्रिगेडी पारां कोरोना SOP से अमल करण लाइ शहर जो दौरो। मुख्तियारकाट जिब्रान खोसो शहर जी मुख़्तलिफ़ मार्केट्स जो ओचितो दौरो कयो ऐं SOP से अमल न कंदड़नि दुकानदारनि ते ॾंड विझी खेनि वार्निंग ॾिनी ऐं SOP से सख़्ती सां अमल करण जूं हिदायतूं ॾिनियूं। जैकबाबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 93वीं सालगिरह मल्हाई वई। जैकबाबाद में शहीद भुट्टो पारां ज़िलई ऑफिस में ज़िलई सदर नदीम कुरैशी जी अॻवानी में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे ॼम ॾिण जो केक काटण सां गॾोगॾु शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे साथियुनि ग़ुलाम क़ादिर जखरो ऐं शाहिद रिंद जी शहादत जो ॾिहाड़ो पिणु मल्हायो वियो। इन मौक़े ते अब्दुल समी सूमरो, नूर मोहम्मद मंजू, बाबल ख़ान कोरेजो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। तालका ऑफिस ड्रिगड़ी में तालका जनरल सेक्रेटरी रईस ज़नो ख़ान नोहानी केक काटियो, जॾहिं त इन मौक़े ते राजा राम माली, मुख्तियार चीलियो, जीवो रबारी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। जन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते खेसि ख़िराज तहसीन पेश कयो। मटियारी में MPA ऑफिस में पीपल्स पार्टी अॻवाननि सैयद फज़ील हबीब शाह ऐं मखदूम फ़ख्र ज़मा पारां केक काटे पंहिंजे शहीद अॻवान खे सुर्ख़ सलाम पेश कयो वियो। ऐं जाफ़राबाद जे ज़िलई ज़कात चेयरमैन सिकंदर सुल्तान कादरी चयो आहे त ज़कात जी विरासत खे शफ़ाफ़ बणाइण लाइ जोगा उपाउ वठिबा। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन चार्ज वठण दौरान कयो। जमायत-उस-सालिहीन पाकिस्तान जे सरबराह पीर ख़ालिद सुल्तान कादरी ऐं ॿियनि रस्म मूजिब सिकंदर सुल्तान कादरी खे कुर्सी ते वेहारियो। हुन चयो त ज़कात चेयरमैन जो उहिदो मुंहिंजे लाइ हिकु वॾी ज़िमेवारी आहे ऐं ज़कात ग़रीबनि मिस्कीननि जी अमानत आहे। अमानत में ख़यानत जी इजाज़त कंहिंखे बि न ॾींदुसि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobreachhd.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।